अदी असांजी सहेली नाज़ा मिली त वेंदी न। हा, उनखे ॻोल्हींदा वतन था। मालिक भलाई कंदो, खेर सां घर अची वेंदी। अदी जेकॾहिं असां सभु गॾिजी शहर जे लाइ निकिरूं हा त नाज़ा कॾहिं बि अकेली हिन ॻोठ ॾे न अचे हा। उनखे तव्हां सहेलियुनि जी सिक सतायो, तॾहिं त शहर खां अकेली निकिरी पई। असांखे ख़बर पई आहे त काका मुजेरी ऐं ॿिया नाज़ा खे ॻोल्हण लाइ जबलनि जी तरफ़ विया आहिनि। इन करे हू सोचनि था त मतां ॻोठ ॾे रस्तो न भुलिजी वई हुजे। अदी नाज़ा होशियार आहे, सॼी ज़िंदगी हुन बकरियूं चारींदे जंग ऐं जबलनि में गुज़ारियो आहे, पोइ भुलिजंदी कीअं? माण्हू आहे, कॾहिं कॾहिं दिमाग़ फिरी बि वेंदो आहे। ऐं ॿियो त जबलनि जो पंधु बि ॾाढो ॾुखियो आहे। ख़ुदा कंदो त सभु लक लताड़े ते अची वेंदी। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। तव्हांजी सहेली नाज़ा तमामु जल्द तव्हां सां गॾु हूंदी। काकी हाणे मोर खे बि हिते घुराए वठो, किथे उहो शहर में गुम न थी वञे। हाणे असां मोर खे बि जल्दी घुराईंदासीं। सच्ची मालिक साईं वॾी हयाती ॾे मुंहिंजी न्याणी खे। अलाए कहिड़ो रुख कयईं, न ॻोठ पहुती न हिते मोटी आई। आख़िर वई त काॾे वई? काकी तूं पाण संभाल, जीअं मां तव्हांखे ॻोल्हियो आहे न, नाज़ा खे बि मां ईअं ई ॻोल्हे वठंदुसि। तव्हांखे या पको ई त असां हिन शहर में हूंदासीं, तॾहिं त तव्हां असांखे ॻोल्हे नथो। पर नाज़ा जी त का ख़बर ई कान थी पए त कहिड़े पासे रुख रखे। अलाए शहर में आहे, अलाए शहर खां ॿाहिरि आहे, का कल ई कान थी। बाबा उते काका मुंहिंजी यारनि खे बि ॼाण ॾेई आया हो। शहर में ॿिया छोकिरा ॻोल्हींदा, बाक़ी रहियो इहो विचो बंदि, उनखे रांझनि मां पाण ॻोल्हे वठंदासीं। अब्बा ओसी ताईं न मोटिजो, जेसी ताईं मुंहिंजी धीअ नाज़ा तव्हांखे न मिले। भली तव्हांखे जर जंग ॻोल्हणा पवनि त ॻोल्हजो, पर मुंहिंजी न्याणीअ खे मोटाइजो। काकी तूं छा थी सम्झी त असांजी दिलि खे सुकून मिलियो हूंदो? तव्हांजी जीअं दिलि नाज़ा खां सवाइ तड़पे थी न, उहो ई मुंहिंजी दिलि में आंत ऐं मांत आहे। कोन विहंदो सुवांदो, झर जंग झांगी नाज़ा खे मां ॻोल्हींदुसि। चङो काकी, मां हलां थो, तव्हां परेशान न थीजो। अॼु खां वठी मां नाज़ा खे ॻोल्हणु शुरू थो कयां। पोइ तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं ॻोल्हींदो बाबा? ऐं अलाह कंदो त मूंखे पंहिंजी भेण मिली वेंदी। काका वसायन तमामु घणी देरि थी, मां चवां थो तुमखे हलणु घुरिजे। बाबा तुम भली वञो, छाजे करे जो साहब तुंहिंजे इंतज़ार में हूंदो। मां ईअं वञी बि नथो सघां जेसीं ताईं राजन न ईंदो, ऐं मूंखे सभई हाल अहवाल न ॾींदो। इन जे करे कुझु टाइम इंतज़ारु कयांसि थो। मोर मामू वसायो तोखे सही थो चए। तूं हन जॻह ते पाॾो हुअईं, रांझन आया त असां तोखे हाल अहवाल ॾियण लाइ हंजाईंदासीं। भलाई थींदी। भलाई त थींदी, पर गूंगे जे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं भली कम ते वञ, मतां तोखे वरी कम तां कढी छॾ। न काका वसाया, मुंहिंजो साहब मूंखे कॾहिं बि न जवाबु ॾींदो। अलाह बहितर कंदो, बसि कुझु घड़ी इंतज़ारु कयांसि थो, मन अची वञे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।